अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? सभु ख़ैरु लॻो पियो आहे। ऐं उमेद इहा ई आहे त तव्हां यकीनन ठीकु हूंदव ऐं सुठे मूड में बि हूंदव। छो त मां काल्ह खां जेके ॿ टे ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि तव्हां दोस्तनि सां इंट्रैक्ट हुजण जी, गॾु गॾु हुजण जी ऐं तव्हां सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ मां रोज़ानो कुझु शयूं तव्हां सां ज़रूरु शेयर कंदुसि, यानी ॿ टे अखर ॿ टे मिंट तव्हां सां शेयर ज़रूरु कंदुसि। पंहिंजे एक्सपीरियंसिस जे हवाले सां या पंहिंजे कम जे हवाले सां या असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जूं बि के ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि, के उन्हनि जा बि ख़्याल हूंदा आहिनि, त उहे बि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदुसि। दोस्तो, छो त मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे सोजरो, उहो कुझु ॾींहंनि खां काफ़ी पोइते पियल आहे ऐं उहो तव्हांजे तावन सां ई अॻिते वधी सघे थो। छो तव्हांजो तावन हूंदो त असांजो यूट्यूब चैनल जेको आहे सो वधीक ग्रो कंदो ऐं उन जे लाइ कोशिशि इहा हूंदी आहे हर माण्हूअ जी, हर यूट्यूबर जी, त उहो पंहिंजा सुठा सुठा कॉन्टेंट्स रखे ऐं उन जे थ्रू जेको आहे सो पंहिंजे चैनल खे अॻिते वधाए। सो मूं बि शुरू में ॾाढी कोशिशि कई, शॉर्ट फिल्मूं बि ठाहियूं ऐं कुझु ड्रामा बि पंहिंजा रखिया ऐं थोरी घणी मोट ज़रूरु मिली, पर एक्सट्रीमली जेका हिकिड़ी आउटस्टैंडिंग मोट हूंदी आहे उहा कोन मिली, लेकिन मिली वेंदी, को मसइलो न आहे। दुनिया उमेद जे सहारे ते क़ाइमु आहे ऐं असां बि हिकु उन उमेद जे दामन खे झली बीठा आहियूं ऐं इंशा ताला उन मंज़िल ते ज़रूरु पहुचंदासीं। दोस्तो, अॼु 18 नवंबर आहे ऐं कुझु देरि अॻु में सिंध टेलीविज़न ते मुंहिंजो होस्टिंग जो जेको पहिरियों प्रोग्राम हुयो शतरंज, उहो ऑन एयर वियो, जंहिंजी बेइंतहा पज़ीराई मिली ऐं बेइंतहा माण्हुनि पसंदि कयो ऐं मूंखे इलाही फ़ोन कॉल्स आयूं त असलम भुट्टो साहिबु तव्हां हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम होस्टिंग जे हिसाब सां कयो आहे ऐं असांखे उमेद आहे त तव्हां ॿिया प्रोग्राम बि तव्हांजा अहिड़ा ई सुठा हूंदा, यकीनन आहिनि। हाणे असांजो जेको ॿियो प्रोग्राम आहे इंशा ताला उहो आहे शहनाज़ भट्टी जो, जंहिं ॾाढो बोल्ड ॻाल्हायो आहे ऐं पंहिंजी बायोग्राफी पंहिंजे कम जे हवाले सां बोल्ड ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि ऐं उहे तव्हांखे ॿुधी यकीनन हैरानगी बि थींदी ऐं तव्हांखे ख़ुशी बि थींदी त फीमेल आर्टिस्ट सां जेको आहे शोबिस जी दुनिया में केतिरो यानी उनखे ग़लति जेको आहे सो साबित कयो वेंदो आहे ऐं उनखे केॾा ॾुखिया ॾुखिया मराहिल तय करणा हूंदा आहिनि, तॾहिं वञी उहो फीमेल आर्टिस्ट जेका आहे सा उहा पंहिंजी उन मथी लेवल ते पुॼंदी आहे। उनजे लाइ उन घणी सेक्रीफाइस बि करणी हूंदियूं आहिनि ऐं पोइ जेके छोकिरियूं सेक्रीफाइस नथियूं कनि पोइ उहे इलाही पुठिते रहिजी वेंदियूं आहिनि, या वरी उन्हनि खे हिकिड़ा मख़सूस रोल हूंदा आहिनि उहे ॾिना वेंदा आहिनि, या माउ जा, वॾी भेण जा, पुफियुनि जा, मासियुनि जा, अहिड़े नमूने सां। सो शहनाज़ भट्टी जो प्रोग्राम शतरंज में बि यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो, तव्हां ॾिसंदो तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो। सो हीउ प्रोग्राम वरी इनशाला हाणे ॿिए छंछर ते तव्हां ॾिसिजो ऐं हीउ जेको प्रोग्राम हाणे असांजो थी वियो जेको अॼु हलियो, इहो तव्हांखे यूट्यूब ते राति जो मां भाई तो 9 बजे ते अची वेंदो ऐं तव्हां यूट्यूब ते सिंध टीवी HD लिखी ऐं तव्हां शतरंज लिखंदव त शतरंज अची वेंदो ऐं तव्हां पोइ पूरो वेही ॾिसो ऐं पंहिंजी संगत खे बि ॾेखारियो ऐं पंहिंजी राय जो इज़हार बि कयो त तव्हांखे शतरंज कीअं लॻो। ऐं मुंहिंजो त पहिरियों मौक़ो आहे कंहिं बि TV चैनल ते होस्टिंग करण जो, जेको मुंहिंजो तजुर्बो ॾाढो भलो रहियो ऐं मूंखे ॾाढो मज़ो बि आयो। उनजी वजह इहा आहे त मां पंहिंजे फेसबुक पेज ते बि होस्टिंग कंदो आहियां रोज़ानो 8 खां 11 बजे ताईं। हाणे त सर्दियुनि जो 8 बजे ईंदो आहियां, अदरवाइज़ मां हूअं 9 बजे खां 11 बजे ताईं ईंदो हुउसि, पर हाणे सवेर इन लाइ थो अचिणो पवे जो असांजा जेके ॿिया शहर आहिनि उते सिज जल्दी लही थो वञे, सीउ वधीक पवण शुरू थी विया आहिनि ऐं इन जे करे माण्हू जल्दी सुम्ही बि पवनि था। सो मूं सोचियो त उन्हनि सां 8 बजे अचिजे
ऐं पोइ उन्हनि सां कचहरी कजे। पर वरी असांजा ॿिया दोस्त जेके असांजा ॿियनि मुल्कनि में रहंदा आहिनि, जीअं बिलख़ुसूस सऊदी अरब आहे, दुबई आहे, अबू दुबई आहे, कैनेडा आहे, USA आहे, UK आहे, उते बि दोस्त इंतज़ार में हूंदा आहिनि त मां कॾहिं लाइव अचां फेसबुक पेज ते। सो बहरहाल ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं हीअं इंशा ताला मां पंहिंजे हिन YouTube चैनल सोजरो ते बि तव्हांखे सुठा व्लॉग्स ॾींदुसि इंशा ताला। हाणे मां सीरियस थी वियो आहियां ऐं इंशा ताला कुझु जेके मूंखां कोताहियूं ऐं ग़लतियूं थियूं उहे कोन मां रिपीट कंदुसि ऐं तव्हांखे हिकु नई शइ इंशा ॾिसण में ज़रूरु ईंदी। सो पंहिंजी राय जो बि इज़हार कंदा रहो ऐं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई बि कंदा रहो ताकी मूंखे थोरो बूस्टअप मिले, छो त तव्हां दोस्तनि जो जेको जी जेका रहनुमाई हूंदी आहे उहा असांजे लाइ तमामु घणी अहमियत रखंदी आहे। तो दोस्तो, जेके असांजी शोबिस जी दुनिया आहे उहा हिकु अहिड़ी दुनिया आहे जो हिकु दफ़ो जेकॾहिं उहो पंहिंजी स्क्रीन तां हलियो वियो त तक़रीबन माण्हू उन्हनि खे विसारे था छॾनि। इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे त असांजा जेके बि दोस्त आहिनि उहे जॾहिं बि उहे इन स्क्रीन तां ऑफ थी वेंदा आहिनि त पोइ उन्हनि खे उहा मोट कोन मिलंदी आहे। सो कोशिशि कंदासीं त उन स्क्रीन रहूं ऐं स्क्रीन जो मज़ो ई पंहिंजो आहे ऐं स्क्रीन ते तव्हां दोस्तनि सां कचहरी बि कंदा रहूं, ॻाल्हियूं बि कंदा रहूं। ऐं जेके मुंहिंजा पुराणा ड्रामा उहे त कमाल हुया ऐं हाणे त उहे कोन था ठहनि, छो त PTV जो दौरु हो जेको हिकिड़ो अलॻि ई दौरु हुयो जंहिंमें कुझु प्रोड्यूसर्स हुया ऐं वीचारा उहे रिटायर बि थी विया की मरी बि विया। ऐं हाणे जेके न्यू जनरेशन में जेके कुझु प्रोड्यूसर बचिया आहिनि उन्हनि खे ड्रामे जी घणी ॼाण कान्हे का, त इन जे करे PTV ते ड्रामा घटि था थियनि। पर हिकु अधु के दोस्त अहिड़ा आहिनि जेके तमामु घणा क़ाबिल आहिनि ऐं उहे तव्हांखे अनकरीब नाटक रंग कंदा नज़र ईंदा। उन्हनि में हिकिड़ो मुंहिंजो सीरियल बि आहे ख़ानदान जे नाले सां, जेको यकीननि तव्हांखे वणंदो ऐं तव्हां ॾिसंदो तव्हांखे फील थींदो त PTV पंहिंजो मयार जेको आहे कॾहिं बि हेठि कोन किरायो आहे। ऐं अहिड़े नमूने सां मां दुआ थो कयां KTN ऐं सिंध टेलीविज़न जे लाइ त उहे बि शहर जा ड्रामा कनि ऐं हिकिड़ो सुठो पंहिंजो वरी हिकिड़ो इमेज बणाइनि, छो त सिंध TV ऐं KTN ॿाराड़ी जा ड्रामा करे कुझु पंहिंजो मोराल हेठि कयो हुयो ऐं बाक़ी छो त शहर जो ड्रामो जेको हूंदो आहे उन सां तव्हांजी मार्केटिंग सुठी थींदी आहे ऐं प्लस तव्हांजो चैनल बि मथे ईंदो आहे। सो बहरहाल इंशा ताला इहे शयूं अनकरीब तव्हांखे नज़र ईंदियूं। हाणे काफ़ी चेंजिस आहिनि जेके तव्हांखे फील थींदियूं ऐं मां बि इंशा ताला तव्हांखे उन्हनि चेंजिस जो हिसो नज़र ईंदुसि। सो दोस्तो, वधीक टाइम नथो वठां, बसि मुख़्तसिर ॻाल्हि तव्हां करणी हुई, छो त रोज़ु कंदुसि ऐं मुख़्तसिर कंदुसि त जीअं तव्हां जल्दी जल्दी ॿुधो बि ऐं पंहिंजी राय जो इज़हार बि कयो। पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो थ्रू योर कमेंट्स। तव्हांजी वरी महिरबानी। वरी सुभाणे का न का ॿी ॻाल्हि हूंदी जेका तव्हां सां शेयर कंदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू।